सिंध टीवी नेटवर्क पारां सकाफ़ती ॾियारे जे ऐलान खां पोइ मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे अनून हेठि जेके सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां शहर जा सियासी समाजी क़ौम परस्त अॻवान जे अॻवानी में जगाफराबाद थोरा बस स्टैंड ताईं जेका रैली कढी वई जंहिंमें अॻवाननि टोपी वेझिड़े ओढे करे रैली में शरीक अॻवान सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी धरती ते जेका आहे चौतरफ़ यलगार आहे हालत तमामु गंभीर सूरत हाल आहे। सिंधु दरिया मथां कैनाल गैर कानूनी गैर इख़लाक़ी ठाहिया पिया वञनि जेको आलमी कानूननि जी भञकड़ी आहे। सकाफ़त जेको आहे क़ौमनि जो ज़िदा हुजण जो हिकिड़ो सबूत आहे। क़ौमी सकाफ़तूं असां हर साल जीअं हिन साल बि पंहिंजे जोशन जोश में मल्हायो, पर अफ़सोस सां जो सिंधु दरिया ते धाड़ो थियो आहे। हिन वक़्तु असांजी ख़ुशी बजाए असां ग़म में मुब्तला आहियूं। असीं इहो भरपूर नमूने मल्हायो पियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु भारी मलिक, सिंध टीवी न्यूज़, तंगवाणी।